अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे शो सिंध वॉइस हैं या ज़ोहेब ज़रदारी। नाज़रीन जो कि पॉडकास्ट में असां सां मीर गुलवंत खान जखरानी साहब मेहमान तौर मौजूद आहिनि। पाण डिस्ट्रिक्ट काउंसिल कश्मीर कंदकोट जा चेयरमैन आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले कश्मीर कंदकोट जा सदर बि आहिनि। त असां अॼु उन्हनि सां उनजे जेको कमकार आहे, जेको चेयरमैन जे तौर ते उन्हनि छा कयो आहे, उन ते बि ॻाल्हि कंदासीं। कश्मीर कंदकोट जे जेके अवामी मसइला आहिनि उन्हनि ते बि असां ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। मीर साहब वरी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो असांखे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां घुरायो। मीर साहब, शुरूआति तव्हांजे पंहिंजे पोर्टफोलियो खां कयूं। हिन वक़्तु तव्हां कश्मीर कंदकोट ज़िले काउंसिल जा चेयरमैन आहियो। जी, तव्हां मुंहिंजे ख़्याल में हाणे अची ज़रे तव्हांजो कुझु महीना बचिया आहिनि। तव्हां उहो कमु करे सघिया आहियो जेके उन वक़्त में तव्हां वाइदा कया हूंदा माण्हुनि सां या आसरा ॾिना हूंदा? केतिरो पाण मुतमइन आहियो जेको तव्हां कमु करे सघिया आहियो? सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी जो तव्हां घुरायो ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो। सभ खां पहिरीं त असां पार्टी जे लीडरशिप जी महिरबानी आहे जो हुननि इहा इज़त बख़्शी जो असांखे ज़िले काउंसिल जी चेयरमैन अवॉर्ड कयो। ऐं उन में असां पंहिंजे वसीलनि आहिर कोशिशि कई आहे त असां कुझु डिलीवर करे सघूं। पर हिकिड़ी आहे त हींअर असां वटि वसाइल ओतिरा न आहिनि जीअं अॻु में ज़िले नाज़मी वारे दौर में हूंदा हुआ। तॾहिं उहो ज़मानो हो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो। उन में सभु जेके बि इदारा हुआ उनजे मातहत हुआ। इवन पुलिस, रेवेन्यू, SP, DC जा बि ACR उहे ठाहींदा हुआ। तॾहिं सभु काउंसिल जे इजलासनि जा बि पाबंद हूंदा हुआ, ऑफिसर बि सभु मौजूदु हूंदा हुआ। हाणे उहो न, हाणे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट न आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे। उन जा महदूद वसाइल आहिनि। ऐं अॻु में अरबन रुपयनि जा डेवलपमेंट में फंड मिलंदा हुआ नाज़मी जे दौर में। हाणे रुगो OZT शेयर आहे। उहो मेन हूंदो आहे पघार ऐं पेंशन जे लाइ। जीअं असां मुंहिंजे पंहिंजे ज़िले जी मां तव्हांखे ॿुधायां त असां वटि 41 यूनियन काउंसिल हुअनि। असां वटि OZT शेयर आहे 2.5 करोड़ रुपया। उन मां 1.5 करोड़ अञा 2-3 लख वधीक वेंदा पेंशन ऐं पघारनि में। त डेवलपमेंट लाइ त तमामु घटि बचे थो ज़िले जे हवाले सां। 16 लख ज़िले जी पॉपुलेशन आहे ऐं 41 यूनियन काउंसिल हुअनि। अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त 1 किलोमीटर जेको रोड आहे उन बि 2.5-3 करोड़ जो थी वियो आहे 1 किलोमीटर। त माण्हुनि जी जेका हिकिड़ी सोच आहे त ज़िले चेयरमैन, ज़िले नाज़िम सां उन करे हो जेके घुर्जूं खणी ईंदा आहिनि त असांखे 5 किलोमीटर रस्तो ॾियो, असांखे डिस्पेंसरी बि ॾियो, असांखे स्कूल बि ॾियो, अस्पताल बि ॾियो, या वग़ैरह वग़ैरह, जेको हाणे पॉसिबल न आहे जो ज़िले चेयरमैन उहो ॾेई सघे फंडनि जे हिसाब सां। तंहिं करे उन करे नंढा नंढियूं स्कीमूं असां ॾींदा आहियूं। ख़ासि करे असांजा जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर आहिनि उहे उन खे किथे नंढियूं पुलूं ठारायूं, किथे टफटाइल जो कमु करायो, किथे इहे सोलर वग़ैरह जूं अहिड़े क़िस्म जा कम असां ज़िले में जिथे किथे कया। ॿियो स्कॉलरशिप शागिर्दनि जे लाइ, उन लाइ अॻे भेरे मां 10 लख रुपया कैडेट कॉलेज असां वटि आहे करमपुर में, उन जे प्रिंसिपल खे सुठो माण्हू आहे ऐं उहो जेके होशियारु ऐं ग़रीब शागिर्द आहिनि उनखे मिलंदी, उहो पंहिंजे मर्ज़ी सां ॾींदा, असांजी सिफ़ारिश ते न। अहिड़े तरीक़े सां 15 लख रुपया मां IBA सां MOU साइन कई। IBA सां जेके ग़रीब मिसकिन असांजे ज़िले जा स्टूडेंट्स 10 शागिर्दनि जो उनजो सॼो ख़र्च यानी फीस वग़ैरह उहा असां अहिड़े नमूने सां हर महीने ॾींदा आहियो उन्हनि? न, हर 6 महीने। हा, जीअं उहे CSS जी तयारी कंदा आहिनि अहिड़े हिसाब सां। उनखां अलावा बि इंडिविजुअल बि ईंदा आहिनि असां वटि स्कॉलरशिप लाइ तमामु घणे सभनि जे तइदाद में। पोइ हाणे उन्हनि जी डिमांड आहे, मिसाल तौरु असांखे 2 लख, 4 लख, 3 लख त असां ओतिरा न ॾेई सघंदा आहियूं, किथे हाफ, कॾहिं उन घटि, पर कोशिशि कंदा आहियूं वसाइल महदूद जे बावजूदि। अहिड़े नमूने उनखां अलावा रोज़मर्रा जा कमकार उहे असांजे अॻु में यानी कनि माण्हुनि जी इहा सोच न हुई त डिस्ट्रिक्ट काउंसिल या नाज़िम जे ऑफिस में वञी सॼो ॾींहुं उते ऑफिस भरिया पिया हुजनि। उहे ज़ाहिर आहे त हुननि जो हर कंहिंजो पंहिंजी पंहिंजी पॉलिसीज़ आहिनि। त हाणे ईअं त असांजी ऑफिसूं भरियूं पियूं आहिनि। ॿिया रोज़मर्रा जा कम आहिनि, DC में आहे, SP में आहे, सेक्रेटरी में आहे, IG में वग़ैरह वग़ैरह, उहे ईज़ी अप्रोच आहे। अहिड़े क़िस्म जा कमकार बि असांजा थियनि था। तंहिं करे असांजी इहा कोशिशि आहे त असां अञा जीअं असांखे वसाइल मिलंदा असां वधीक बि डिलीवर कंदासीं। इहा जेका OZT शेयर हूंदो मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन सभिनी डिस्ट्रिक्ट काउंसिल सेम आहे। थोरो घणी को फ़र्क़ु हुजे त यूनियन काउंसिल जी क्वांटिटी जे हिसाब सां हूंदो आहे। तव्हां वटि 41 यूनियन काउंसिलूं आहिनि। जी हा। तव्हां जेको हिसाब किताब ॿुधायो था 2.5 करोड़ मां पघारूं वञनि, ॿियो फ्यूल ऐं बिल्स ॿिया वञनि, त तव्हां वटि को हर महीने 70 लख 80 लख वधि में वधि बचंदो। त हर महीने जी फी यूनियन काउंसिल आहे तव्हां वटि 2 लख रुपया बि कोन्हनि। त पोइ तव्हांखे लॻे कोन थो त हीउ सॼो निज़ाम जेको आहे उहो पोइ कंहिं कम जो ई कोन्हे, बजाए हिन जे वक़्तु ऐं पैसे जो ज़ियान आहे
जेको निज़ाम लोकल गवर्नमेंट जे नाले ते सॼी दुनिया खे इहो ॿुधायो थो वञे त सिंध वाहिद सूबो आहे जंहिंमें लोकल गवर्नमेंट जो निज़ाम आहे ऐं निज़ाम अहिड़ो आहे जो हिकिड़ी यूनियन काउंसिल जे लाइ महीने में डिस्ट्रिक्ट चेयरमैन वटि 2 लख रुपया बि न आहिनि त पोइ बहितर न आहे इहो निज़ाम हुजण ई न खपे जे हुजे त घटि में घटि एतिरो बाख़्तियार हुजे त उनखे बहितर बणाइजे ताकी जीअं माण्हुनि में डिलीवर करे सघिजे। ऐं इहो बि वरी असां वटि सिंध में जेको बि आहे पंजाब में हेॾो अञा उते त का बि शइ न आहे, हाणे इहो बि न आहे, उते अनाउंस कई अथनि डिसंबर में इलेक्शन। हा तंहिं करे असां इहो न चाहींदासीं त निज़ाम ख़तमु थिए पर इनखे बहितर बणाइजे, इनखे अख़्तियार ॾियणु माली अख़्तियार तव्हां वटि वधीक हुजनि खपे। अच्छा इन खां अलावा बि तव्हां माना की तव्हां लोकल खे टैक्स लॻाया आहिनि? न असां वटि न आहे, तव्हां वटि न आहे? न अॻु में हूंदा नाका वग़ैरह हूंदा, उहे त ख़तमु थी विया, 90s में ख़तमु थी विया, उहे त ओज़ीटी शेयर उन मां ई आहे। जी 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 उहे जेके नाका हूंदा उहे ख़तमु करे उहो GST में शेयर वधाए वियो, पोइ त उहो ई हले पियो न फार्मूला, अञा उहो ई हले पियो। त हाणे मां इहो मुंहिंजो सुवालु इहो आहे त जेकॾहिं इन निज़ाम खे माली अख़्तियार मिलणु खपे बिल्कुलु, ऐं उनखां पोइ ॿिया जेके इंतिज़ामी अख़्तियार आहिनि, तव्हां माना कंहिं ॿिए डिपार्टमेंट जेके पटेवाले खे हेॾां होॾां करण जे बदिरां उहा वॾी ॻाल्हि थी वेंदी। शायदि तव्हांजे हथ में एतिरो बि न हुजे तव्हां पंहिंजी मर्ज़ी जो CMO लॻायो, उहो लॻंदो आहे असांजी मर्ज़ी, उहो बि पार्टी महिरबानी कंदी हूंदी, उहो कंदी आहे। ॿियो गवर्नमेंट असांजी आहे, उन करे जेके ऑफिसर आहिनि उहे असां त खणी चेयरमैन आहियूं पर चेयरमैन न बि हुजो एज ए डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बि ओबलाइज कंदा, पंहिंजा पर्सनल बि हिकिड़ो PR आहे, वास्तो आहे, तालुक आहे, उन हिसाब सां। तव्हां छा था सम्झो कहिड़नि अख़्तियारनि जी ज़रूरत आहे लोकल गवर्नमेंट जे नुमाइंदनि खे? छा कहिड़ा अख़्तियार कहिड़ी लेवल जा मिलणु खपनि? जेको ॾिसो न माण्हू, तव्हांजो इहो वाहिद हिकिड़ो फोरम आहे जिते माण्हुनि जी सिधी एक्सेस आहे। हुननि हिकिड़ो काउंसलर चूंडियो आहे, उहो काउंसलर तव्हां सां गॾु आहे, मतिलबु अब ॻोठ जो माण्हू जेको आहे उहो डायरेक्ट डिस्ट्रिक्ट चेयरमैन सां राब्ते में आहे ऐं तव्हां वटि सूरत हाली आहे त तव्हां वटि को पावर ई कोन्हे, तव्हां वटि कुझु पैसो ई कोन्हे जो तव्हां हुनजी कमु करे सघो। छा हुजणु खपे हेठि लोकल गवर्नमेंट जे नुमाइंदनि वटि जेको हू फ्रीली पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे सघे? उन में हिकु त डेवलपमेंट फंड हुजणु खपनि, स्पेशल ग्रांट OZT खां अलावा। नंबर ॿी ॻाल्हि त इहो असां इहो किथे रखियो आहे प्रोपोज़ल त जेके पघारूं आहिनि जीअं ॿियनि इदारनि में आहिनि उहो ट्रेज़री खां उनखे पघारूं मिलंदियूं आहिनि, बजाए जो असां वारे मुलाज़िमनि जो बि उल्टो ट्रेज़री खां वठी वञनि त हे जेको अचे थो इहो बि असांखे डेवलपमेंट में कमु ॾींदो, हो हुननि खे पंहिंजे आसानी सां थींदो। अहिड़े तरीक़े सां उनखे डेवलपमेंट मेन ॻाल्हि आहे डेवलपमेंट जेको माण्हू एक्सपेक्ट करे थो। बाक़ी जेको आहे सो ऑफिसरनि सां वास्तो ताल्लुक कमकार उहे रोज़मर्रा जो उहे त नंढड़ा मामला आहिनि न, उहो के फ़र्द जो मामलो थी सघे थो, मुंहिंजो को पुलिस में कमु थी सघे थो, मुंहिंजो को मुख़्तियारकार, बिल्कुलु, पर बाय लार्ज पब्लिकली जेकर ॾिसजे त पोइ त डेवलपमेंट ई घणे भाङी आहे। माण्हुनि खे तालीम सिहत जी सहूलियत मिलणु खपे, माण्हू खे पीअण जे पाणी जी सहूलियत मिलणु खपे, ऐं तव्हां वटि रोड इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो सॼो आहे, उहो तव्हां कुझु बि नथा करे सघो। त उहो ई मूं चयो पियो त जॾहिं हिकिड़े निज़ाम खे गुज़िरियल 8-10 सालनि खां ॿ दफ़ा पीपल्स पार्टी जी हुकूमत में थियो आहे, हर डिस्ट्रिक्ट काउंसिल खे जेकॾहिं पाण 2.5 करोड़ महीने जा ॿधूं त इहे बि साल जा जेके आहिनि उहे चङा भला जरे घटि 3 करोड़ त थियणु खपनि। हाणे या 25-30 करोड़ रुपया तव्हांखे सालाना वरी तव्हां 4 सालनि में ॿधो त हीअ त सुठो भेलो 1.5 पघारूं होॾे वञनि ट्रेज़री वारे पासे, इहो वॾो 1.5 अरब रुपया पोइ थी सघे। अच्छा, पर उनजे बावजूदि त तव्हां इहा ॻाल्हि रखी आहे पंहिंजी पार्टी जे आॾो, क़यादत जे आॾो त भई असांखां तव्हां वोट वठायो आहे, असां हुतां चूंडिजी आया आहियूं, माण्हू तव्हां त कराची में वेठा आहियो ऑफिसुनि में, उते केरु अचे कोन थो, असां त उते क़ाबू आहियूं, हर को माण्हू बची पकड़े थो साईं मूंखे हे कमु कर, त तव्हां पार्टी क़यादत खे या CM खे कंहिंखे चयो आहे कुझु अख़्तियार त ॾियो? असांजो हिकिड़ी एसोसिएशन बि ठहियल आहे, लोकल काउंसिल एसोसिएशन, जेको जंहिंमें असांजो पाकिस्तान जो प्रेसिडेंट आहे कुमेल हैदर शाह ऐं सिंध जो सदर मां आहियां, उनखे उहे बि असांजूं गॾिजाणियूं 2-3 कॉन्फ्रेंसूं बि थियूं आहिनि। असां लोकल गवर्नमेंट मिनिस्टर साईं नासिर शाह खे बि उन में मदो कयो आहे, उहो बि आयो आहे, उन्हनि जे साम्हूं बि रखियूं आहिनि ऐं असां पंहिंजा प्रोपोज़ल बि ॾियारे मोकिलिया आहिनि, उहे अञा उन वियल आहिनि ऐं असांखे कवी उमेदु आहे त उनमें थींदो, ज़ाहिर कुझु वक़्तु लॻे थो, भली असांजे हूंदे न थिए, ईंदड़ बि जेके हूंदा। जखन ॿी हिकिड़ी शइ भला इहा तव्हां मूंखे सम्झायो त जेकॾहिं तव्हांजो जेको पैरेलल हिकिड़ो निज़ाम आहे न असांजे मुल्क में, सेंट्रल आहे गवर्नमेंट, जी हा, प्रोविशनल गवर्नमेंट, देन लोकल गवर्नमेंट, सभिनी जे 5 बाउंड्रीज़ आहिनि, पंहिंजा अख़्तियार आहिनि, पंहिंजा मामला आहिनि। बिल्कुलु अहिड़े नमूने सां तव्हां जेके लोकल गवर्नमेंट आहे वरी उहे समूरा माण्हू चूंडिजी बि डायरेक्ट था अचनि। तव्हांजे हिकिड़े ज़िले में तव्हांजा 2 खां 3 MNA हूंदा, 4 खां 5 MPA हूंदा,
पर डिस्ट्रिक्ट चेयरमैन हिकिड़ो आहे या मेयर हिकिड़ो हूंदो आहे, एॾी वॾी आबादी। एग्ज़ैक्टली ईअं असुली तौर ते हुनजो जेको जेका कॉन्स्टिट्यूएंसी आहे जी जी उहा MNA MP खां वॾी आहे, हा ईअं आहे। ऐं उहो वरी सॼी कॉन्स्टिट्यूएंसी जा समूरा माण्हू हिते अची वरी लोकल गवर्नमेंट जे मिनिस्टर जे अंडर अची था वञनि। ज़रूरी आहे त लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर हुजणु खपे, उनजे हुजण सां तव्हांखे फ़ाइदो कहिड़ो आहे? न हुजे त असुली तौर ते हुजणु न खपे। पर ॾिसो इहे आहिनि सभु कानून साज़ी सां मामला हल न उन सां तव्हांखे फ़ाइदो थो थिए या तव्हांखे हैडल्स था अचनि तव्हां सां लोकल गवर्नमेंट जे मिनिस्टर जी हुजण सां। जेकॾहिं न हुजे ऐं तव्हांजा डायरेक्ट मामला CM सां हुजनि त उहो वधीक बहितर न आहे। बसि इन ते असां कॾहिं सोचियो न आहे, सोचणु खपे न। ठीकु आहे, चलो त ठीकु आहे। ॿियो हिकिड़ी शइ त तव्हां वटि माना जेकॾहिं हाणे पाण ज़िले जी ॻाल्हि कयूं, ठीकु आहे, ॾिसो न ज़िले चेयरमैन तौर ते तव्हां सां ॻाल्हायूं था, तव्हां चओ मूं वटि अख़्तियार न आहिनि, मूं वटि फंड्स न आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि कोन्हे, ऑल ओवर सभिनी जी। पर हाणे पीपुल्स पार्टी जे ज़िले सदर जी हैसियत में त तव्हां वटि अख़्तियार आहिनि। हाणे तव्हां DC खां बि पुछी सघो था, SSP खां बि पुछी सघो था, पंहिंजे MPs ऐं MNAs खां अला करे आयो सरदारनि जे मुंहं में, पोइ अलाए पुछी सघंदा हूंदो अलाए न। पर पार्टी जे तौर ते त तव्हां हुनखे हू तव्हांजे अकाउंटेबल आहे, अकाउंटेबल आहिनि तव्हांजे ॾाढो। त तव्हां सम्झो था भला उहे बि कमु करे सघिया आहिनि, या उहे तव्हांखे वाकई प्रिंसिपली त आहिनि पर हू वाकई प्रैक्टिकली बि तव्हांखे कनि था, अकाउंटेबल थियनि था तव्हांजे ॾाढो? न, उन्हनि खे बि पंहिंजा फंड मिलनि था डेवलपमेंट जा, त उहो इलाइक़े में कमु थियनि था। रोड आहिनि, रस्ता आहिनि, जेके अॻु में काफ़ी सालनि खां न थिया आहिनि हाणे थियनि पिया, उहे बि असांजी सॼी पार्टी जी कारकर्दगी आहे। सो ईअं नथा चऊं त उहो कुझु बि न थियो आहे, उहे पंहिंजे कैपेसिटी में कमु कनि था। तव्हां वटि ॿ टे इशूज़ आहिनि। हिकिड़ो त माना जेको घोटकी खां कंदकोट वारी जेका पुल आहे, इन में को शक कोन्हे, इहो हिकिड़ो शानदार प्रोजेक्ट आहे। बिल्कुलु। ऐं इन सां हिकु त डेवलपमेंट थींदी, ऐं ॿिनि ज़िलनि, न सिर्फ़ु ॿिनि ज़िलनि न बल्कि ॿिनि वॾनि इलाइक़नि जे पाण में कम्युनिकेशन जो जेको सिस्टम आहे उहो इंतिहाई बहितर थी वेंदो। बिल्कुलु। हिन रोड तां जेके आहिनि ॿिया, उन तां शायदि ट्रैफिक जो प्रेशर बि उहो बि घटिबो। ऐं ॿियो सभ खां वॾो मामिलो इहो थींदो त असां जेका लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल आहे उहा बि काफ़ी हद ताईं बिल्कुलु बहितर थी, रस्ता, पेट्रोलिंग पुलिस जी वधंदी ऐं लॉ एंड ऑर्डर बहितर। एॾो वॾो प्रोजेक्ट एतिरनि सालनि खां अञा ताईं माना पेंडिंग में, कुझु ॾींहं हले थो, कुझु ॾींहं थिया, वरी हाणे त खां पिलर ई किरण शुरू थी विया आहिनि, अञा मुकमल ई न थियो आहे। इहो कॾहिं मुकमल थींदो? अरबे खरबे रुपया अञा लॻंदा छा हिन ते? विच में कुझु रुकावटूं हुयूं जंहिंजे करे कमु बंदि बि थी वियो, लॉ एंड ऑर्डर जे करे। छाकाणि कचे जो इलाइक़ो आहे, उहो कॾहिं उन्हनि खे मर्ज़ी पियो कमु करणु छॾनि पिया, कॾहिं न पिया छॾनि, पर हाणे कंट्रोल थी वियो आहे। हाणे उहा शइ न आहे, हाणे बाक़ाइदे कमु रेगुलर हले थो। पर तॾहिं बि तमामु वॾो प्रोजेक्ट आहे। मां न चवंदुमि की साल सवा में, मां मुंहिंजे अंदाज़े में 2.5-3 साल लॻी सघनि था। 2.5-3 सालनि खां इहो कंप्लीट थिए थी। इहो वॾो असांजे इलाइक़े लाइ वॾो हिकिड़ो तोहफ़ो। 2.5-3 साल में कॉस्ट केॾी वधी वेंदसि? उहो शायदि ज़ाहिर आहे, उहो त थींदो, पर हिकिड़ो वॾो फ़ाइदो थींदो इलाइक़े में। जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां, तव्हां वटि इहे जेके 120 किलोमीटर रस्तो असांखे घोटकी, उहो वरी 3-2 किलोमीटर ते बचंदो आहे, वॾो टाइम बि बचंदो ऐं तमामु ईज़ी थींदो। ऐं उन जेका सिंध खां बलूचिस्तान या पंजाब जो जेको राजनपुरा रस्ते जी जेका ट्रैफिक जे लाइ ॾाढो ज़बरदस्त थींदो, इहो आहे त जेके धाड़ेल हाणे कुझु पेश पिया, तव्हां चओ था त जीअं लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल जेका बहितर थी आहे, त हीअ जेके पेश पिया सखर में हिकिड़ी वॾी, उनमें तव्हांजे इलाइक़े जा बि धाड़ेल उन में पेश थिया ऐं रुगो घोटकी जा ऐं सखर जा धाड़ेल न थिया आहिनि? असल में असां वटि उहे शर कोश वग़ैरह उहे आहे दरिया, कचे में कॾहिं हिन पासे आहिनि, कॾहिं हुन पासे आहिनि। होॾे वञनि त घोटकी आहे, हेॾे अचनि त कश्मीर आहे। तंहिं करे उहे बि उन्हनि जे पेश थियण सां काफ़ी फ़र्क़ु पियो आहे। असां ॾे बि थियो आहे, होॾे बि थियो आहे। हूअं माना हाणे कीअं सूरत हाल आहे तव्हां वटि? हाणे कचो त हाणे बि क्लियर त कोन हूंदो, हाणे क्लियर आहे। धाड़ेल काॾे सभु जा सभु त पेश कोन थिया आहिनि, कुझु आहिनि उन्हनि सां हले थो ड्रोन बोन जे कचे वारा धाड़ेल पके वारा धाड़ेल सां गॾिजी मिली हाणे वेठा आहिनि। उन्हनि सां बि ॾिसो, हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे न, पुलिस बि पंहिंजो कमु करे थी, ड्रोन बि आहिनि। हिकिड़ो आम तनक़ीद करणु त आसान कमु आहे, पुलिस जो हाल कोन्हे, न कयो न कयो, पर पुलिस वारा केतिरा वीचारा शहीद थी विया, मारिजी विया, विढ़िया बि आहिनि, हाणे बि कनि था। तंहिं करे हाणे तव्हां चओ था कुझु धाड़ेल वाक़ई रहियल बि आहिनि, उन्हनि ते बि पुलिस जो 2 ॾींहं 3 ॾींहं उन्हनि ते आहे। अच्छा, हिकिड़ो त शइ रिपोर्ट थींदी रहंदी आहे त केॾांई उत्तर सिंध में धाड़ेलनि ऐं पुलिस जे विच में बि नेक्सस हूंदो आहे, छाकाणि इहे हथियार उन्हनि खे पुलिस वारा ई पहुचाइनि था, ॿियो त को ज़रियो कोन्हे। हिकिड़ो ॿियो जेको तनक़ीद थींदी आहे त सरदारनि जो बि धाड़ेलनि सां नेक्सस आहे ईअं तव्हां वटि सरदारनि जो धाड़ेलनि सां नेक्सस? छो त कॾहिं बि इहो थियो आहे त बासरनि जे चवण खां सवाइ धाड़ेल पुलिस वटि पेश न थिया आहिनि। हिन हेॾो वॾो जेको इहो मामिलो थियो, तकरीब थी हुई,
उन में बि सरदारनि जूं गारंटीज़ ते ई उहे धाड़ियल अची पेश था त नेक्सस त आहे न कंहिं न कंहिं लेवल ते। अने राज्यनि जा वास्ता आहिनि पर जेको धाड़ेल बि सरदार जे चवण में न आहिनि। मिसाल तौर किडनैपिंग थी अॻु में हूंदा ॿिया को बि सरदार मोटाए न पियो सघे। हुननि जा पंहिंजा माण्हू जेके पाथारीदार ॿिया या विच वारा माण्हू उहो कनि पिया। अॼुकल्ह टेलीफोन सिस्टम आहे न, उहो पाण डायरेक्ट माण्हू सां ॻाल्हाइनि था। हिकु त माण्हू खे अॻवा करे विहारनि उहा पंहिंजी जाइ ते, पर हिकिड़ा टेलीफोन ते बि पाण वञनि था मुख़्तलिफ़ इलाइक़नि हूं, पंजाब मों, मानसरा मों, एबटाबाद मों, लेडीज़ जे आवाज़ में या को कारोबारी हुननि खे ॿुधाईंदा थिए असां वटि ट्रेलर आहिनि फलाणा आहिनि, असां हेतिरे लखनि जो तव्हांखे फ़ाइदो थींदो। उहो बि हुन वटि हले कहिड़ो सिस्टम आहे, उन माण्हू पाण अची था वञनि, अचनि था त वरी उन्हनि सां पाण टेलीफोन ते हो राब्ता करे तय कनि था मामला त बाबा हे हाणे कंहिंखे ॾियूं काथे पुॼायूं। त उहे विच में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके जंहिंखे पाथारीदार चइबो आहे, उहे सरदार न आहिनि, उहे ॿिया माण्हू आहिनि। अगरि सरदार बि उहो कोशिशि कनि त हुन माण्हू खे ईअं असां मोटाए न मोटाए सघंदा, माना वरी ॾेती लेती वारो मामिलो थींदो, वरी सरदार जे करे वरी मई भोता रहे त पोइ कुझु रिआयत कंदा पर छॾींदा कोन। पर हाणे अलाह जी महिरबानी सां का बि अॻवा न आहे असांजे इलाइक़े में। अॻवा ज़ीरो आहे ऐं उन खां अलावा जेको रोड हो अॻु में सेफ कोन हो, पोइ वरी एतिरो सेफ हो जो कानवाई सां, हाणे कानवाई बि न आहे, राति ॾींहुं माण्हू ट्रेवल कनि था। बाक़ी मोटरसाइकिल जी चोरी आहे, मेंह जी चोरी आहे, गऊं जी उहो त हर जाइ एतिरी त भले एतिरो त हो बि त रोज़गार कनि न, तव्हां नौकरियूं ॾिनियूं कोन्हनि माण्हुनि खे, बेरोज़गारी आहे त भला कुझु त हो बि रोज़गार कनि न। अच्छा हिकिड़ी शइ त तव्हां वटि हिकिड़ी 400 बेडेड जेका आहे हॉस्पिटल काफ़ी वक़्त खां उहा बि तामीर न पई थिए, उन जा छा सबब आहिनि? उहो कंहिंजो प्रोजेक्ट आहे ऐं छो रोलड़े जो शिकार आहे? सिंध गवर्नमेंट जो। उहो अञा कमु जो हले थो, अञा कंप्लीट न थियो, हाणे कंप्लीट थियण ते न। उहो सॼे सिंध हुकूमत जी फंडेड में आहे या को ॿाहिरियां फंडेड उन में आहे? न, सिंध गवर्नमेंट जो आहे। छा वजह छा आहे, छो न पियो हले? बसि पोइ उन में कुझु फिनेंशियल मसला हूंदा या फंडनि जो हूंदो, पर हाणे घणो कमु अची तयारु थियण ते आहे। अच्छा ॿी हिकिड़ी शइ जीअं तव्हां पाण चयो पिया त जेकॾहिं पुल ठहे थी त इहो रोड इंफ्रास्ट्रक्चर जिते बहितर हूंदो उते क्राइम घटि हूंदो। एग्ज़ैक्टली, ठीकु आहे। इट मीन्स की तव्हां वटि जेकॾहिं क्राइम हुयो या आहे बि त उहो उन में कंहिं न कंहिं ताईं रोड इंफ्रास्ट्रक्चर जो हिसो आहे। त अंदरि जेका इलाइक़ा आहिनि जेके, मां कच्छ जी ॻाल्हि न पियो कयां, पके जी जेके आहिनि, उन में रोड इंफ्रास्ट्रक्चर कीअं आहे तव्हांजो? हिकिड़ा त मेन रोड त चलो सम्झे वेठी त जेको शिकारपुर खां तव्हां ॾिसो अचे उहो थी सघे थो बहितर हुजे, जेको तव्हां ॾियो कश्मीर खां घोटकी वञे थो बहितर हुजे। अंदरि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जेकॾहिं तव्हां जेके ॻोठ ॾे अचां मां या कंहिं उहे जेके कनेक्टिंग रोड चइबो आहे, 100% त सभु ठीकु न आहे, कुझु जाइनि ते आहिनि पर अञा कम जी ज़रूरत आहे। 18 साल थी विया आहिनि साईं, अञा घणा साल में पोइ बहितर थींदा? 18 साल तव्हांजी हुकूमत आहे। 18 साल ॾिसो न, 18 साल को असां ज़बरदस्ती वेठा न आहियूं, उहे अवाम जो मैंडेट आहे न। 18 साल न अवाम जो मैंडेट ॾे थो, अवाम खे बि ज़रूरु कुझु सुख मिले थो तॾहिं त ॾियनि था न। हुन वटि ऑप्शन कोन्हे हुते ॿियो छा कनि, मजबूरी आहे, तॾहिं नथा ॾियनि। हीउ तव्हांजे विच में छा मामिलो थियो? मेंबर्स ॾाढा नाराज़ हुया तव्हां ते, चवनि पिया बाबा असांखे न खपे, चेयरमैन चवनि विच में हलियो पियो त तव्हांजे ख़िलाफ़ कुझु कोन हो। छो नाराज़ थिया? नाराज़ न, उहे असल में उनजे बैक में कुझु उनजा मां पार्टी जा असां उनमें नाला खणणु मुनासिबु न आहे, हिकिड़ो उन्हनि खे सम्झायो वियो, ॿियो त कुझु कोन्हे। टारगेट कयो तव्हां? हा, त इस्तीफ़ाऊं था ॾियूं। इस्तीफ़ा असां वटि हिकिड़ी बि न पहुती आहे। उहो इस्तीफ़ा खणी हिकिड़ो को रिपोर्टर आहे उन वटि पुॼायो, मां उन्हनि खे ॾियां पोइ इस्तीफ़ा खणणो अथव असांखे ॾियो न। रिपोर्टर त मंज़ूर न कंदो। असांखे कुझु माण्हू टेलीफोन कयोसीं, असांखे फलाणे बंगले मां फोन आई। कंहिं बचियो जी? कंहिंजी बच ते इहो थियो? हा, उहो मां भोतारनि जी बच थियो, को भोतारी हूंदो, पर मां उनखे चयो बाबा तव्हां इस्तीफ़ाऊं ॾियणियूं त मां ॾे खणी अचो। उनखां पोइ मां हिकिड़े मेंबर खे अलॻि घुराईंदुसि त बाबा हितो त प्रेशर आहे, कंहिंजे चवण ते तूं ॾिनो आहे, तुंहिंजा ग्रीवेंसिस कहिड़ा आहिनि? छाकाणि हिकिड़ा टेलीफोन ते साईं असांखे मजबूर हूं, फलाणे बंगले मां फोन आयो आहे, पर ठीकु आहे तव्हां मां वटि खणी अचो, उनजी तस्दीक कंदासीं। आया तव्हां कहिड़े पार्टी टिकट ते इलेक्शन विढ़िया हो, तव्हां पंहिंजे पार्टी लीडरशिप को इजाज़त वरिती आहे जो हे कयो था, उहो त थींदो न। उहो असां वटि त कुझु बि न आयो आहे, इहो ई छो छॾियो? न उहो बंगले वारा छो नथा ठहनि? तव्हां उहो बंगलनि ते वञो नथा छा तव्हां? बंगलनि ते हूअं असांजा तालुक वास्तो आहे, शादी गमी हर जाइ ते हिकु ॿिए ॾे ईंदा वेंदा आहियूं, पर हरूबरू हाज़ुरी कामरेड खे नथा असां बसि उहो हाणे त ख़बर न पाण तव्हांखे कामरेड असां चऊं या न चऊं। हाणे कामरेड त को बुरो लफ़्ज़ कोन्हे, न पर ॻाल्हि इहा त पर कामरेड ई चुको न ॿियो चार में मज़ो ॿियो आहे। हाणे चेयर ते असां वेठा आहियूं, कनि माण्हुनि खे इहा जलेसी हूंदी, हे इन ऑफिस में छो वेठा आहिनि, मे बी बाक़ी असां त कंहिंखे ॾुखायो कोन्हे। हा, उहा जेका चवंदा हूंदा इहा 2.5 करोड़ बि कीअं था वञनि असां इहो ग़रीब खे नथा सहनि त उहो कुझु सेट थिए वञे। हूं तव्हां घणो माल ठाहियो? तव्हां घणो माल ठाहियो? साॻिया ओड़े जा आहियो?
न ईअं कीअं हा। कुझु पीपल्स पार्टी सां गॾु को छो आया हो पीपल्स पार्टी में जेकॾहिं तव्हां पीपल्स पार्टी असांजो सियासत जो हिसो आहे। हम्म। ॾिसो न सियासत में असां के बंगला को पंप को प्लाट उहो त असांजा आहिनि पंहिंजे कुझु मानी मच्छी लाइ कुझु त मामला वधाया हूंदा जेका असां वॾा को सरदार जागीरदार न आहियूं, पर असां हिकिड़ा ज़मीनदार त शुरू खां वठी रहिया आहियूं। हाणे कच्चे में- अबे ॾाॾे खां वठी कच्चे में ज़मीन घणी आहे कच्चे में मुंहिंजो एकड़ बि न आहे। हा, तव्हां वटि माण्हू हुजनि तव्हां विया न न कच्चे दाड़ेल बाड़ेल कुझु वठी वञो न, न सही न। परियां होॾां जेकबाबाद मां वठी अची विया आहियो न कुझु सही। ज़मीन ते रखो। अच्छा ॿी हिकिड़ी शइ तव्हांजी जेका सिविल हॉस्पिटल आहे उनमें शिकायतूं आहिनि त उते दवाउनि जी खोट आहे, डॉक्टरनि जी खोट आहे, हा। मतिलबु अस्पताल ते मरीज़नि जो प्रेशर वधीक आहे, पर उते ओतिरा डॉक्टर कोन्हनि ऐं दवाऊं कोन्हनि। न न इहा शिकायत नाले आहे। जाई- हाणे बि असांजी मीटिंग थी, हा उनमें इन शइ जो बिल्कुलु हुयो, ख़ुदि DHO बि उनजो इतराफ़ कयो हम्म। त असांखे सपोर्ट कयो। डॉक्टरनि जे हिकिड़ा डॉक्टर आहिनि उहे आहिनि पर उहे अचनि कोन था। उन्हनि में काफ़ी शायदि मुंहिंजो DHO ॿुधायो 28 अलाए केतिरा हुन रिलीव बि करे छॾिया आहिनि। उहो छो था अचनि डॉक्टर परे जा आहिनि या वरी न न उतो जा आहिनि, पर को हिते अची पढ़े थो, हा, FCPS कनि था, को छा था कनि, पर उते त गैर हाज़ुर रहनि था न। उते करा थो रहनि। जी हा। अच्छा पोइ इहो हिकिड़ी शइ ॿी बि आहे त तव्हांजो ज़िलो जेको आहे उहो माशाल्लाह पहिरियां त जेको आबाद हुयो हाणे पोइ हाणे बि त चङो आहे, हाणे बि त को नंढिड़ो ज़िलो कोन्हे हा। ऐं पुठिते पियल ज़िलो आहे। तालीम जे हवाले सां त तमामु घणो पुठिते पियल आहे। अॼु माना अञा ताईं माण्हू अलाए केतिरा साल पोइते रहिया जी जी। पर हाणे तव्हां वटि सवाइ IBA जे ॿियो कंहिंजो कैंपस ई कोन्हे। तव्हां कंहिं यूनिवर्सिटी जो कैंपस ई न वठी सघिया आहियो पंहिंजी क़यादत खां अॼु ताईं। त पोइ हिन दौर में बि कश्मीर कंदकोट ज़िले में कंहिं बि यूनिवर्सिटी जो कैंपस ई कोन्हे सवाइ इन जे IBA जे। छो? हा न बिल्कुलु इहा इन शइ जी महसूसु कयूं था। बिल्कुलु हुजणु खपनि हुजणु सभई खपनि, घटि में सिंध हुजणु यूनिवर्सिटी जो या ख़ैरपुर यूनिवर्सिटी जो, बेनज़ीराबाद यूनिवर्सिटी, खोड़ जी, यूनिवर्सिटियूं आहिनि जी, पंहिंजी जी। जेके पब्लिक यूनिवर्सिटीज़ आहिनि, ऐं या वरी लम्स जो हुजणु खपे त जीअं इहे जेके डॉक्टर तव्हां सम्झो था हेॾी ॿिए पासे पढ़णु था अचनि हुते पढ़नि। बिल्कुलु त इन में छा तव्हां डिस्ट्रिक्ट काउंसिल जे प्लेटफॉर्म ते या पीपल्स पार्टी जा सदर आहियो, जी हा। तव्हां पंहिंजी हुकूमत सां या क़यादत सां इन ते को राब्तो कयो आहे या हाणे कंदव? न राब्ता अॻु में बि थिया आहिनि, हा, वरी हाणे बि वजह कंदासीं। छा आहे, सबबु छा आहे, छो नथो थिए? या वरी इते बि सरदार नथा चाहिनि त को हितां जो नौजवान पढ़े? न न ईअं न आहे, ईअं न आहे। त भले इहो अॼुकल्ह उहो ज़मानो कोन्हे। हम्म, अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, माण्हू सरदारनि खां बि पुछा कनि था, उन्हनि जा बि रस्ता रोकनि था, ॿिया बि सरदार हुजे या भोतार हुजे केर बि हुजे। हा, हाणे उहा शइ न आहे, इन उहे कुझु नथा करे सघनि। कल्चर तब्दील थियो आहे हाणे तव्हां ॾे? घणो घणो तब्दील आहे बिल्कुलु। उते माना उहो सरदार मथे वेह ऐं हेठि न, हाणे- राज पट ते वेह हाणे? न न उहो काथे। अच्छा न उहो- त उहो ठीकु आहे। ज़मानो थी वियो। अच्छा ॿी हिकिड़ी शइ त तव्हां आया हो हेॾे पीपल्स पार्टी ॾे ऐं उन वक़्त में जेका जॾहिं बीबी जी शहादत खां पोइ जी हा। फौरन ई पोइ जॾहिं मुंहिंजे ख़्याल में लाड़काणे में हुयो बीबी जी हयाती में। सॉरी हयाती में हा। लाड़काणे में जेको बीबी जलसो कयो जी जी हा, 22 23 हा। डिसंबर 23। त तव्हां माना उहो हिकिड़ो जी हा। वक़्ताइदो फ़ैसिलो कयो। हाणे जी, ज़ाहिर हाणे तव्हांखे जी। त ख़बर कोन हूंदी त चइनि ॾींहंनि न, खां न, पोइ निकिता बीबी शहीद थी, पर उन तसलसल खे वरी ज़रदारी साहब जी हा। बरक़रार बि रखियो। तव्हां आसिफ ज़रदारी साहब सां हाणे गुज़िरियल इन 18 सालनि खां गॾु आहियो, घटि में घटि वेझा तालुकात अॻु में बि हूंदा, न न पर अॻु में पार्टी हुयो, पार्टी बि बिल्कुलु वेझा। बिल्कुलु। ऐं तव्हां त इन जेतिरो ई मुंहिंजे ख़्याल में अरसो तव्हां मुमताज़ भुट्टो साहब सां गॾु रहियो। हा 11 साल 12 साल ठीकु आहे, बिल्कुलु। मन ऐं ॿई हिक ॿिए जा मुख़ालिफ़ हुया। तव्हां ॿिन्ही में पॉलिटिकली कहिड़ो फ़र्क़ु था महसूसु कयो, त कहिड़ियूं शयूं जेकियूं मुमताज़ भुट्टे में कहिड़ियूं शयूं? साईं पहिरीं ॻाल्हि इहा त जीअं तव्हां ॻाल्हि कई सियासी हा। हवाले सां तब्दीलियुनि जो, या इहो जेको मां सम्झां थो त सियासी तब्दीलियूं असां त हिकिड़ा पॉलिटिकल वर्कर हूं, हा, पर वॾा वॾा जेके फिलसुफ़ रहिया आहिनि या वॾा लीडर रहिया आहिनि त उन्हनि बि पंहिंजे लाइफ में सियासी तब्दीलियूं कयूं आहिनि। पर सियासी तब्दीली उहा हिकिड़ो ऐब सम्झो वेंदो आहे जो माण्हू मिसाल कंहिं दोस्तनि खे संगत खे कंहिं मुसीबत में छॾे माफ़ीनामा लिखी ॾे, वरी ओॾे कंहिंखे करे, या ख़ौफ़ इहो थींदो, ख़ौफ़ मां ॿियो या लालच का शइ, उहो ऐब हूंदो आहे। बाक़ी अदरवाइज़ पॉलिटिकल माण्हू हले थो त उन में सम्झे त हाणे हे जंहिं जाइ ते असां हलूं था अॻिते हाणे उहो रस्तो न आहे जेको असां गोल अचीव करणु वञूं था, पोइ रस्तो चेंज कबो आहे। उहो मां तव्हांखे मिसाल साईं जीम्स जो मिसाल ॾियां, छाकाणि असांजे बुनियादी जेका शइ तरबियत आहे या स्कूल ऑफ थाट उहो रहियो आहे। त साईं जीम्स सब कॉन्टिनेंट जो वॾो माण्हू आहे जंहिं पाकिस्तान ठाहिण जे लाइ 1943 जो रेज़ोल्यूशन तॾहिं सिंध मुस्लिम लीग जो सदर हो, साईं जीम्स पेश कयो। ऐं उनखे अलावा बि हुन बरे सगीर में हुनजो वॾो रोल रहियो आहे। पर लेकिन हुन पंहिंजी शुरूआत कई ख़िलाफ़त तहरीक खां, तॾहिं अञा नंढो साईं 14 सालनि जी उमिरि या कीअं। अॻिते हली पोइ साईं सियासत जा मुख़्तलिफ़, साईं कांग्रेस में बि रहियो,
मुस्लिम लीग में बि रहियो ऐं को वक़्तु अहिड़ो आयो जो साईं सियासत खे बि ख़ैराबाद चई समाजी तंज़ीमूं ठाहियूं बज़्म सूफ़िया सिंध सैयद एसोसिएशन हारी कमेटी वग़ैरह वग़ैरह लेकिन अॻिते हली वरी इन थिया जीअं पीपल्स पार्टी सिंध पीपल्स पार्टी उहो हैदर मंज़िल ते थियो तॾहिं पाकिस्तान न हो मुंहिंजो ख़्याल में 32 में या 34 में जंहिंजो सरशानवाज़ भुट्टो प्रेसिडेंट थियो ऐं साईं जीम सैद उन में उहिदेदार हुयो जनरल सेक्रेटरी हो या समथिंग हुयो त मां इहो इन करे हवालो ॾियां थो उन बि तब्दीलियूं कयूं पर को बि माण्हू इहो न चवंदो त साईं जीम सैद कंहिं ख़ौफ़ ऐं लालच जे करे इहे तब्दीलियूं कयूं आहिनि न सियासी तौर ते अॻिते इहे चेंजिस मां असां हिकिड़े जाइ ते हलियासीं ज़िंदगी जो वॾो अरसो ॾिनोसीं लेकिन साईं जीम सैद टे फेज़ आहिनि न तव्हांजा जी हा साईं सां गॾु हा पोइ वरी जी, उहो जी, नज़रियो उहो अलॻि जी हा वरी मुमताज़ भुट्टो साहिब सां गॾु हा। उहो नज़रियो अलॻि जी पीपल्स पार्टी नज़रियो अलॻि त साईं जीम सैद जे वञण खां पोइ लाॾाणे खां पोइ वॾो हिकिड़ो वैक्यूम पैदा थी वियो सुवाल आहे त हाणे साईं जीम सैद जे जुती में असांजो त पेर न पियो पए न सो उन लाइ इहो ख़ैर कुझु वक़्त लाइ त इहो थियो इंतज़ाम कयोसीं हिकिड़ो गॾिजी ठाहियोसीं जेके ग्रुप हुया पर अॻिते हली उन ग्रुपनि में वरी इलाही ग्रुप ठही विया पोइ असां रिक्वेस्ट कईसीं साईं को मसइलो कोन्हे तव्हां बि हिकिड़ो जीएस ठाहे सघो पिया। जखरानी ग्रुप हा ठही सघे पियो पर पोइ साईं इम्तियाज़ मोहम्मद शाह खे असां रिक्वेस्ट कई साईं तव्हां साईं जी लेगेसी खे अची संभालियो त असां तव्हां सां गॾु हलंदासीं बाक़ी हाणे हूअं असां न हली सघंदासीं जहिड़े नमूने सां दबली में दबली ग्रुप वग़ैरह पोइ साईं अलाह जन्नत बख़्शे उन साईं चयो त मां कॾहिं साईं जीम सैद जे पार्टी में रहियो ई न आहियां मां मुंहिंजो वालिद साहिबु ज़रूरु आहे रहियो पर मां रहियो आहियां हिकिड़े पार्टी में अवामी लीग में पाकिस्तान खां पहिरीं उन खां पोइ मां कंहिं पार्टी जो मेंबर न रहियो पोइ घणो साईं खे इंसिस्ट कयोसीं ॿिया बि कुझु दोस्त हुआ पर साईं चयो बाबा मां इन में फासण ई नथो चाहियां सही पोइ असां तव्हां फासण नथा चाहियो पोइ असांखे पंहिंजो को पॉलिटिकल फ़ैसिलो करिणो पवंदो पोइ उन करे असांजो उन खां पोइ जेको मां पंहिंजी तब्दीली आंदी हिकु त मुंहिंजे लाइ 3 ऑप्शन हुया हिकिड़ो इहो आहे त बिल्कुलु सियासत खे छॾे माण्हू वञी घर वेही रहे नंबर ॿी ॻाल्हि त कंहिंसां गॾिजी पइजे नंबर 3 ॻाल्हि त जीअं तव्हां चओ था पंहिंजी देगड़ी हिकिड़ी जुदा चाड़ जेको आम जीअं रवा हींअर लही मो लकड़ो भञी हर को पार्टी ठाहियो वेठो आहे पंहिंजे नाले सां हो ग्रुप पर मां चवां इहा हक़ीक़त न आहे उहा जेको असां जेको गोल अचीव करणु घुरूं था या जेको नुक़्ते नज़र आहे उन में असां कुझु न आहे अॼुकल्ह इहो आहे बग़ैर लश्कर ख़ज़ाने जे थियणु सुल्तान मुश्किल आहे तो लश्कर बि न हुजे ख़ज़ानो फ़र्क़ु आहे आइडियोलॉजी में इशू हुयो तव्हांखे आइडियोलॉजिकली तव्हां छॾियो या छाकाणि त क़यादत 10 जाइनि ते हली वई उन करे तव्हां उन नज़रिए खे छॾियो फ़र्क़ु आहे नज़रियो तव्हांखे सही न लॻो तव्हांजो हाणे न नज़रियो असां को गोल असां न करे सघंदासीं जेका रियलिटी आहे जेका माण्हू सरेंडर कयो तव्हां सरेंडर कयो न ॾिसो उन करे मूंखे कुझु त करिणो हो न फ़ैसिलो मां कंहिंसां पोइ असांजे स्कूल ऑफ थॉट जे वेझो मुमताज़ भुट्टो साहिबु हो ठीकु आहे जेको कन्फेडरेशन जी ॻाल्हि करे ऐं असां गॾिजी ॿिए हुन सां पोइ उन सां असां गॾिजी कमु कयोसीं उन में बि तक़रीबन 12 साल या समथिंग एतिरो हलियासीं पोइ मुमताज़ साहिबु पाण बि काफ़ी मायूस थी वियो कॾहिं कॾहिं वेंदासीं चवंदा यार असां खरो माण्हू हो न असां खामखा पंहिंजो वक़्तु ज़ाया था कयूं माण्हू असां सां गॾु कोन्हनि मां सॼे सिंध मां रुगो हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो तक आहे रते देरे वारो जिथे मां इलेक्शन 2019 ते कॾहिं खटां थो कॾहिं हारायां थो ॿियो त सॼे सिंध में को तक ई कोन्हे मां इलेक्शन वठी सघां कॾहिं कॾहिं मुड़ियो चवंदो यार हाणे तव्हांखे बि जाॾे वञिणो आहे त वञो हिते पोइ जीअं चइबो साईं न हाणे ॼाण सिंधी क़ौम सुजाग थियण ते आहे या वग़ैरह वग़ैरह इनकलाब आयो जो आयो बसि पोइ उन में बि सम्झोसीं त हाणे ख़ुदि हिते बि उहा ॻाल्हि आहे पोइ पीपल्स पार्टी जा मूंखे घणा राब्ता हुया आसिफ साहब जो बि हुयो उन सां पुराणो न्याज़बंदी हो ऐं बीबी जा बि इन खे छाकाणि त असांजे टोड़ी फाटक वारो जो केस थियो उन में बीबी जो असां नालो ॾिनो ट्रिब्यूनल में डिफेंस विटनेस में बचाजा शाह जेके ॾिबा जीअं जाम साके जे केस में बीबी आई हुई त बीबी एग्री थी त मां ईंदुसि पोइ ट्रिब्यूनल टोड़े छॾियऊं जहांदार ख़ान गवर्नर ॿार लेकिन उनखे ख़बर ई सॼी असांजे स्ट्रगल जी पोइ उन जा बि पोइ लास्ट मूमेंट में जॾहिं बीबी हेॾे अची चुकी हुई पोइ को दोस्त हो जंहिं मूंखे चयो त हलूं था दुबई घुमणु पोइ हुते दुबई हली घुमी था अचूं पोइ मूंखे हींअर मां वाइदो करे आयो आहियां कंहिंसां तोखे मिलाइणो आहे मां चयोमांसि कंहिंसां ॿुधाई साहब लाइ ही कहिड़ो टेन्योर आहे बीबी ते अची चुकी या बीबी अची चुकी कारसाज़ वारो वाक़ियो थी चुको उन खां पोइ तव्हां विया हा मतिलबु इहो नवंबर जो महीनो हूंदो बसि तक़रीबन छो त अक्टूबर में बीबी आई हा वरी पोइ नवंबर में तव्हां छो त ज़रदारी साहिब गॾु कोन आयो न उहो उते हो न हा ठीकु आहे उते ख़ैर पोइ मां घटि में घटि मुमताज़ साहिब खे ॿुधायां
छाकाणि मां हुनजे पार्टी जो जनरल सेक्रेटरी आहियां, हुनखे ख़बर पवंदी त मिले। हेॾा हे ॿई छटी जे आकड़े वारा ॿई आहिनि। ॿियो त आम तौर ते सियासी माण्हू मिलण में को हर्ज कोन्हे, हा पर हिन जा मामला पर्सनलाइज़ आहे। पर्सनलाइज़ आहे। पोइ उन चवंदा आहिनि ॿियो केरु ई कोन हूंदो, न को मीडिया न ॿियो न टियों, त ठीकु आहे। पोइ साहिब सां न्याज़मंदी त अॻु में हुई पुराणी। पोइ वरी उते मिलियासीं, उते हाल अहिवाल थिया, इहे सभु शइ। पोइ उन मूंखे दावत ॾिनी त तव्हां असां सां गॾिजो। पोइ मां चयोमांसि ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी हिकिड़ो वॾो समुंड आहे, ऐं उन में मगरमच्छ बि आहिनि, बलाऊं बि आहिनि, वॾियूं मच्छियूं बि आहिनि, नंढियूं मच्छियूं बि आहिनि। मां हिकु पॉलिटिकल वर्कर आहियां, न मां सरदार आहियां न जागीरदार आहियां। उहे तव्हां मूंखे चओ था इन समुंड में टपो ॾे, इहे त खाई वेंदा मूंखे। पोइ पंहिंजो नालो खणी चई त इहा ख़बर आहे त आसिफ यारनि जो यार आहे मुंहिंजो, इहा त मां ख़बर आहे। चई पोइ तूं इन में टपो ॾे, मां तुंहिंजे लाइ किश्ती बणिजी ईंदुसि, तोखे न बलाउनि खां खणणु छॾींदुसि, न तोखे ॿुॾणु छॾींदुसि। बहरहाल ठीकु 2-3 कलाक कचहरी थी। पोइ मां चयो ठीकु आहे, मां मोटी वञा। पोइ सलाह करे पोइ वरी पंहिंजा नंबर ॾेई हे हो त, ऐं उहो बि मूंखे चई त मां तोखे MNA ॾिसणु घुरां थो कश्मीर। उहो पोइ कई बि। बहरहाल पोइ अची असांजी हिते जेका बाद में जॉइनिंग थी बीबी सां, त 22 डिसंबर ते 22 डिसंबर नएं दरे ते बीबी सां मुलाक़ात रखियल हुई। ऐं उते मीडिया में त अची वियो, सभिनी ते ब्रेकिंग न्यूज़ ते शामिल थिए पियो। हा थी वियो। पर बीबी चयो त उन ॾींहुं ते जखणी साहब आप का आज मेरे ऐलान काबिल कबूल नहीं है क्योंकि पूरी मीडिया इधर नहीं है, त तव्हां सुभाणे हिते 10 वॻे अचो, मां सां गॾु हलो, लाड़काना स्टेडियम में मुंहिंजो जलसो आहे, उते 2 मिंट तव्हांजी तकरीर बि ॿुधंदुसि। पोइ आयासीं, पोइ लाड़काना स्टेडियम में इहो थी वियो। बसि इहा बीबी जी आख़िरी जलसो हो सिंध में। उन ॾींहुं तयारी करे बसि बाय रोड पंजाब वञे पई। पोइ 27 ते इहो सान्यो थी वियो। ऐं उनखां पोइ ज़रदारी साहब बि मूंखे त चई त तूं आख़िरी सियासी माण्हू आहे जंहिं बीबी सां शमूलियत जो ऐलान कयो आहे, हाणे तूं मां सां गॾु हुजे। पोइ यकी मां गॾु हुउसि। पोइ अॻिते हली एडवाइज़र कई, हा एडवाइज़र ॾिनई, मां कॾहिं घुरियो बि न, इहो सभु पाण कई। मां सची ॻाल्हि अथव, जेको माण्हू कामरेड हो सियासी जदोजहद में जेल में रहियो, उनखे वरी जेलनि जो ई वज़ीर करे छॾियो। जेल में मूंखे 11 साल जेल में रहियो आहियां। तोखे ऑफिसरनि जे मामलनि खे बि सम्झे थो, कैदियुनि जे मामलनि खे बि सम्झे थो, स्टाफ वारनि खे बि सम्झे थो, तूं जेल डिपार्टमेंट। ऐं पोइ ॾिनई वरी जेका सीट ख़ाली थी MNA जी, मरहूम नसरुल्ला ख़ान जी डेथ थी वई, त मां साहब खां घुरियो न। मूंखे यादि आहे पाण गॾु हुआसीं। हा उहो बि पाण मां घुराए चई, ऐं तव्हांखे चई तो वञी फॉर्म भर। मूंखे तूं छो न भरायो फॉर्म? मां चयोसीं तव्हां मूंखे अकोमोडेट जुमो 8 ॾींहं मां आयो आहियां पीपल्स पार्टी में, मां कैबिनेट जो मेंबर आहियां। हाणे जेका जाइ ख़ाली थिए मां चवांसि हे मूंखे ॾियो, चई न उहो तुंहिंजो पंचायत पर मथां तुंहिंजी ज़रूरत मूंखे इस्लामाबाद में पए, तूं वञी फॉर्म भराए छॾ। ऐं मां उन ॾींहुं ॿाहिरि वञे पियो, तॾहिं प्रेसिडेंट हो, ऐं मां मोटी जी टिकट जो फ़ैसिलो पोइ कंदुसि। पोइ टिकट मूंखे ॾेई छॾी, वरी MNA थी वियासीं। ऐं उनखां अलावा वरी उते पार्लियामेंट सेक्रेटरी, पहिरियों एजुकेशन जो, पोइ डिफेंस प्रोडक्शन जो, वरी हाणे हे थियो, हे बि पाण ॾिनई डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन मूंखे चए तव्हां। तंहिं करे इहा पार्टी जो हिकिड़ो एतमाद आहे। असां जंहिं जाथे बि रहियासीं, जहिड़े हाल में रहियासीं, उन्हनि सां सचाई सां रहियासीं ऐं उन सां हलूं। नज़रियो तव्हांखे बहितर कहिड़ो लॻो टिनी मां? टी अलॻि आइडियोलॉजीज़ आहिनि। सही ॾिसो न, नज़रिया हर का पंचायत उनमें आहिनि, पर मसइलो आहे त उनखे उन ते अमल केरु कराईंदो। तव्हांजो त नज़रियो उहो जेको एप्लीकेबल हुजे। हा एप्लीकेबल हुजे वक़्त ऐं हालात जे हिसाब सां। तव्हां जेल में हुयो, तव्हां जेल डायरी बि लिखी, किताब बि लिखियो, शायदि तारीख़ असां सां उहो बयान आहे मुंहिंजो, स्टेटमेंट पर उहो किताब बि छपियो। तारीख़ असां सां इंसाफ़ कंदी, ऐं तारीख़ तव्हां सां इंसाफ़ इहो कयो त GM सैयद जो कारकुन अॼु पीपल्स पार्टी जो कारकुन आहे, इहो ई इंसाफ़ पियो खपे तव्हांखे। तारीख़ ॾिसो, उहो मां तव्हांखे उनजो बैकग्राउंड ॿुधायो न, अॼु साईं कोन्हे, हाणे त इंसाफ़ मिली वियो, अञा तारीख़ जे इंसाफ़ स्ट्रगल करणी आहे, अञा घणो कुझु, अञा काॾे वेंदो मथे न मतिलबु PTI पीपल्स पार्टी खे छॾण जो इरादो आहे छा? न पीपल्स पार्टी सां छो छॾे, असां गॾु आहियूं। अच्छा, उन में रही करे बि माण्हू सिंध जी ख़िदमत करे सघे थो। मां नेशनल असेंबली जो मेंबर रहियो आहियां, तव्हां गवाह हूंदो, उनमें सिंध जो जेको इशू हो सभिनी खे मां हाईलाइट कयो, कालाबाग बंदि जो मामिलो हुजे, ॿिया हुजे, इवन बशीर खान कुरैशी हिकिड़ो कंट्रावर्शियल माण्हू न, मां जॉइंट सेशन में उनजी लिफ़ातिहा कराई। न त तव्हांखे ख़बर आहे त उते जेको असेंबली जो मेंबर हुजे या उनजो अज़ीज़ हुजे या ॿियो हुजे या को अहिड़ो वास्तेदार, पर हे त इन जो नुक़्ते नज़र ई ॿियो हो।
पर उहो उन जे करे मां त हर शइ खे हिते रही करे बि जंहिं जाइ ते आहियूं उते रही करे माण्हू सिंध जी ख़िदमत करे सघे थो। उहो ई चऊं था त जेका शइ तव्हां एग्ज़िस्ट करे एप्लीकेबल हुजे, साईं जो नज़रियो तव्हांखे लॻो थी शायदि थियणो कोन्हे, हाणे मसइलो उहो स्ट्रगल हाणे मां त असां खां न ॾह अलॻि देगड़ियूं ठही वयूं आहिनि, तव्हांखे लॻो थी न थींदो। इहो ॾिसो आसान कमु त कोन्हे न, तव्हां हथु माण्हू कढियो भई जेको सो हुनजो न आहे त माण्हू ॻाल्हि करे छॾियो त भई 4 छोकिरा वठी चयो त मां हाणे सॼे मुल्क खे टोड़ियां थो, ईअं त न थींदो न। ईअं उन लाइ न मतिलबु तव्हां पोइ सम्झो था त साईं जो नज़रियो दुरुस्त हुयो या न हुयो? बसि साईं जो ॾिसो न, साईं जो नज़रियो, साईं त पाकिस्तान जो ख़ालिक़ु आहे, हा ठीकु आहे न, मुल्क त उन ई ठाहियो न सभु शइ करे। उन खां पोइ इस्टेब्लिशमेंट ऐं हुनजो कब्ज़ो थी वियो, जेके पाकिस्तान ठाहिण वारा हुआ अंदरि विया हलिया, ठीकु आहे, सभु उनखे। उन खां पोइ हुन बंगाल ठहण खां पोइ हुन पंहिंजो इहो नुक़्ते नज़र ॾिनो, जंहिंखे नौजवाननि में स्टूडेंट्स में जॾहिं असां बि हुयासीं वज़ीराई मिली, लेकिन पब्लिक में न करे सघिया, पब्लिक में न करे सघियासीं। उन खां पोइ वरी उहा साॻी शइ तव्हांखे लॻे त मुमताज़ भुट्टो जो बि जेको नज़रियो आहे उहो कन्फेडरेशन वारो आहे, उहो जेको आहे सिंध जे माण्हुनि खे अट्रैक्ट न करे सघियो आहे, पाण मालिक न पियो खटे सघे, त बाक़ी तव्हां एतिराफ़ कंदो खरो माण्हू पाण चवंदो असां खामखा वक़्तु ज़ाया कयूं था, माण्हू असां गॾु न। तंहिं करे तव्हांखे लॻो त बाबा हाणे पीपल्स पार्टी में ज़ाहिर इक़्तिदार बि हिते हूंदो, इलेक्शन बि ॾिसो न, अख़्तियार बि हूंदा। जॾहिं मां ज्वाइन कई तॾहिं इक़्तिदार जी कंहिंखे ख़बर कोन्हे इक़्तिदार मिली, तॾहिं बीबी जे मथां हमला थियनि पिया, कारसाज़ जो सान्यो थी चुको हो। इहो त हुयो न त इक़्तिदार में ईंदी रही आहे न, उहो त मिले या न मिले आसरो त इहो ई हूंदो न, आसरे जी ॻाल्हि कोन्हे, इक़्तिदार मिलंदो, पावर। मां ज्वाइन कयां थो, मिसाल तो गवर्नमेंट ठहे थी, मां एडवाइज़र थींदुसि, इहो मां ख्वाब ॾिठो। तव्हांखे ज़रदारी साहब चयो न तव्हां दरिया में टपो ॾियो, मां कश्ती बणिजी ईंदुसि, ज़रदारी साहब जंहिंखे इहो आसरो ॾेई छॾियो। अञा मुशर्रफ वेठो, हमला थियनि पिया, बीबी जे मथां हमला थियनि पिया, उनजी शहादत थी वई, इहो सुठो वक़्तु हो, इहो त ख़तरनाक वक़्तु हो न। उन वक़्तु जेकॾहिं को माण्हू फ़ैसिलो करे थो त उहा न, तव्हां त इन खां पोइ ज़िया जो दौर बि ख़तरनाक हुयो न, जंहिंमें तव्हां सियासी जदोजहदूं कयूं, जेलुनि में विया। हिन दौर में त तव्हां जेलुनि में कोन वियो, त तव्हां ॾुखियो पीरियड जेको पॉलिटिकल स्ट्रगल जो आहे उहो त तव्हां पास करे आया। पॉलिटिकली हिकिड़ो माण्हू वञे टोड़ी फाटक जे वाक़े में उन ते केस थियनि, जेलुनि में वञे, ॿिया खोड़ सारा मामला थियनि, अलाए केतिरियूं FIR तव्हां ते थियूं, 11 सालनि जी जेल, माना उहो माण्हू सॼी जदोजहद खे सरेंडर करे सम्झे त बाबा हे यार मूं त वक़्तु ज़ाया कयो। ऐं पीपल्स पार्टी में न कयो मुंहिंजा साईं, लीडरशिप न रही, अम्ब्रेला लीडरशिप रही कोन, त कीअं कंदो पंहिंजो माण्हू भित खे टक्कर हणंदो छा? बीबी बि न रही, पोइ जंहिं ॾींहुं तव्हांजे 4 ॾींहंनि खां पोइ हली हेॾे ॿी शइ ॻाल्हि हो जेका तव्हां ॻाल्हि मां उहा ई ॻाल्हि थो कयां, त छाकाणि त उते हिकु वन मैन क़यादत न, ॿियो तव्हांखे ख़बर हुई त बाबा हे जेको नज़रियो आहे इहो अवाम में मक़बूल कोन्हे, इलेक्शन हिकिड़े नज़रिए खे इलेक्शन में बीहणो कोन्हे, ॿियो इलेक्शन में बीहे थो खटे कोन थो, उनजे करे पीपल्स पार्टी में अचे, इलेक्शन बि खटे सघिजे थी, इक़्तिदार बि अची सघे थो। ख़ैर पोइ इक़्तिदार ऐं इलेक्शन अची वियो त माल त पाणे अची वियो, बहरहाल सियासत त करणी आहे न, माल बि हिन मुल्क जे अंदरि जेके बि पार्टियूं आहिनि उन मां हिकिड़ी पीपल्स पार्टी आहे जेका अवामी पार्टी आहे, जंहिंजो अप्रोच पब्लिक खे आहे। बाक़ी ॿियूं त खोड़ पार्टियूं आयूं आहिनि इन विच में, हाणे हिन पार्टी खे अरसो थी वियो आहे, उन मां आयूं आहिनि ॿियूं, मुशर्रफ जी पार्टी हुई, काॾे वई हली, अयूब जी पार्टी हुई काॾे, ज़ियाउल हक़ जी पार्टी काॾे वजूद आहे हुनजो, पीपल्स पार्टी इन करे जो उनजूं कुर्बानियूं आहिनि, शहादतूं आहिनि, ऐं उन सां गॾु उन पार्टी जो मुल्क जे अंदरि जेकॾहिं का पार्टी आहे पॉलिटिकल, उहो पीपल्स पार्टी उहे आहे न। हिन में जेकी पावर आहे, पावर में जाहो जलाल पावर बि आहे, पावर में माल बि आहे, माल हुजे न हुजे, माल कुझु माल त आहे कोन्हे, माल त आहे। बहरहाल गुलूं जखरानी साहब वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं तव्हांखे टाइम ॾिनो, ऐं यकीनन जेके तव्हां सां गॾु काफ़ी, सिर्फ़ु तव्हां न, तव्हांजे दौर जा ॿिया बि जेके तव्हां सां गॾु हुए उन्हनि बि बाद में वञी पार्टियूं मटायूं, पर ज़ाहिर आख़िरी में मूंखे वरी इन में यादि बची वियो क्वेश्चन त असां वटि जेके इन क़िस्म जो नज़रियो रखनि था त असां हिते हली नथा सघूं, हिन मुल्क में हीअं करे छॾंदासीं, हीअं करे छॾंदासीं, तव्हां ॿई एक्सपीरियंस कया आहे, तव्हां हुते बि रहिया आहियो, तव्हां हिते, हाणे नौजवाननि खे गुलमोहन जखरानी हिन सॼे तजुर्बे मां छा मैसेज ॾियणु थो चाहे? न, नौजवान खे मां गुज़ारिश कंदुसि त नौजवान पंहिंजी महिनत कनि ऐं पंहिंजे इन लाइ जो फ्यूचर जे लाइ उहो आम किरदारु अदा करे सघनि ऐं मुतहद थियनि, गॾिजी ख़ासि करे पंहिंजे धरती जी बि ख़िदमत कनि, मुल्क जी बि ख़िदमत कनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी।